बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम नाज़रीन हमारे सी रहा हो HBS न्यूज़ ज़िले टंडोलार के तारीखी शहर बकेरा शरीफ में रहाइश पजीर नौजवान आर्टिस्ट इरफान अली लाशारी हुकूमती सरपरस्ती जो मुंतज़िर है। इरफान लाशारी एक तमाम वॾो आर्टिस्ट है। संदसि हथन में कमाल जो जादू है। हथन में जादू हुअण सां गॾोगॾु हिन कम सां दिली लगाव पिणु आहे। इरफान लाशारी की तालीम सिर्फ़ 8 दर्जा है। इरफान हिन कम की शुरुआत स्कूल के दौर खां कई, जंहिंमें हू तस्वीरूं ड्राइंग कंदो हो। स्कूल की दीवारुन के ड्राइंग और पेंटिंग सां सजाईंदो हो, जेके अज भी स्कूल जूं ज़ीनत बणियल आहिनि। इरफान जो ताल्लुक़ गरीब खानदान सां हुअण करे स्कूल की तालीम हासिल न करे सघियो, जंहिंखां पोइ हुन 2012 में कमर्शियल कम की शुरुआत कई। इरफान पेट गुज़र जे करे स्कूल की तालीम के छॾे पंहिंजे हुनुर सां दिलि लॻाए पेंटिंग जो कम शुरू कयो, जेको हिन जी रोज़ी जो ज़रियो बणियो। इरफान गरीब हुअण बावजूद भी नंढे हूंदे खां ही संदसि खे हथन सां तस्वीरूं ठाहिण जो शौक़ु हुयो। हीउ हिकु बहितरीन पेंटर ऐं बहितरीन शागिर्द हुअण करे उस्तादनि जे दिलनि में अॼु बि न निकिरी सघियो। हिन हुकूमत सिंध ऐं ज़िले टंडोलार जे MPA इमदाद अली पिताफ़ी ऐं DC टंडोलार रशीद अहमद ज़रदारी खां मुतालबो कयो आहे त मुंहिंजी ठाहियल पेंटिंग्स जी नुमाइश कराई वञे त जीअं आउं कंहिं मंज़िल ते पहुची सघां। कैमरामैन इरफान सां गॾु हादी बश्क लागारी। ज़िले टंडोलार के तारीखी शहर बुकेरा शरीफ में रिहाइश पजीर नौजवान आर्टिस्ट इरफान अली लाशारी हुकूमती सरपरस्ती जो मुंतज़िर है। इरफान लाशारी एक तमाम वॾो आर्टिस्ट है। संदसि हथन में कमाल जो जादू है। हथन में जादू हुअण सां गॾोगॾु हिन कम सां दिली लगाव पिणु आहे। इरफान लाशारी की तालीम सिर्फ़ 8 दर्जा है। इरफान हिन कम की शुरुआत स्कूल के दौर खां कई, जंहिंमें हू तस्वीरूं ड्राइंग कंदो हो ऐं स्कूल जे दीवारनि के ड्राइंग ऐं पेंटिंग सां सजाईंदो हो, जेकी अॼु बि स्कूल जूं ज़ीनत बणियल आहिनि। इरफान जो ताल्लुक़ गरीब ख़ानदान सां हुअण करे स्कूल जी तालीम हासिल न करे सघियो, जंहिंखां पोइ हिन 2012 में कमर्शियल कम जी शुरुआत कई। इरफान पेट गुज़र जे करे स्कूल जी तालीम के छॾे पंहिंजे हुनर सां दिलि लॻाई पेंटिंग जो कमु शुरू कयो, जेको हिन जी रोज़ी जो ज़रियो बणियो। इरफान गरीब हुअण बावजूद भी नंढे हूंदे खां ही संदसि खे हथन सां तस्वीरूं ठाहिण जो शौक़ु हुयो। हीउ हिकु बहितरीन पेंटर ऐं बहितरीन शागिर्द हुअण करे उस्तादनि जी दिलि मां अॼु बि नाहे निकिरी सघियो। इरफान लाशारी फास्ट न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया। जेको पेंटिंग जो कमु आहे सो मूं गवर्नमेंट हाई स्कूल बुकेरा शरीफ जे दौर खां स्कूल जे दौर खां मूं पंहिंजो कमु स्टार्ट कयो ऐं मुंहिंजी तालीम 8 दर्जा आहे।